अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों भाइरों, मिलाद पाक जी सोहनी महफिल में रब असां खे हाज़री जी सआदत नसीब कई आहे। शल मदीने वारे साईं जे सदके अल्लाह करीम हिन ॻोठ खे, हिन ओताक खे वसंदड़ ऐं आबाद रखे। जेकी हिन महफिल में विखूं खणी आया आहियो, अल्लाह करीम सभिनी खे कदम कदम जूं बरकतूं ऐं रहमतूं अता फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम मंझां जेका आयत सगोरी हिन फ़कीर तिलावत कई, इन आयत करीमा जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे महबूब सां रूबरू मुखातिबा अंदाज़े तखातुब मदीने वारे साईं सां रूबरू ऐं दूबदू अल्लाह ताला खिताब फरमाईंदे इरशाद फरमायो, वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। ऐं जल्द ॾींदो तोखे तुंहिंजो पालणहार जो तूं राज़ी थी वेंदे। रब्बे दुल जलाल पंहिंजे महबूब खे मुखातिब थी फरमायो त मुंहिंजा महबूब, तुंहिंजो पालणहार तुंहिंजो रब तोखे ॾींदो ऐं एतिरो ॾींदो जंहिंमें तूं पाण राज़ी थी वेंदे। अल्लाह मोती आ, ॾियण वारो आ, ओ मुनइम आ, नेमतुनि जो मालिक आ, सारी कायनात खे ॾिए थो, हर कंहिंखे उन जे हाल मुआफ़िक ऐं मुताबिक अता करे थो। खुदा जो कम ॾियण आ। जेका मखलूक ख़ल्की थई, उन मखलूक जे ज़रूरतुनि हाजतुनि खे पूरो करण अल्लाह जो कम आ। हर कंहिंखे ॾींदो आ, पर हर कंहिंखे अल्लाह पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो आ। जंहिंखे ॾिनई उन खां न पुछंदो आ त तूं राज़ी आहीं या नाराज़ आहीं, घणो मिली या थोरो मिली। न, हर कंहिंखे ॾींदो आ पर पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो आ।
कंहिंखे मण ॾे कंहिंखे पाव ॾे। सोने बिटाई फरमायो त साईं तूं सुभान तोखे चारो नाहे चवण, कन खे पाली पालकियुनि में कन खां पीहाई पाहण, कन खे दान न ॾी हिक दमड़ी कन खे माया ॾी पियो मण, तेलाहूं ताहण था ॾकन लिंग लतीफ़ जा। अल्लाह हर कंहिंखे ॾिए थो पर पंहिंजी मर्ज़ी मुताबिक ॾिए थो। वताए फ़कीर खे चऊं त हे ॿेर अथई हिननि माण्हुनि खे विरहाए ॾे, कि भला अलाह वारी विरासत कयां या माण्हुनि वारी कयां, कि बाबा अलाह वारी विरासत कर। कंहिंखे मुठियूं भरे ॾिनई, कंहिंखे बुक भरे ॾिनई, कंहिंखे हिकिड़ो ॾिनई, कंहिंखे ॿ। अरे बताया हे छा कई, कि बाबा अलाह जी विरासत ईअं आहे न। सुभान अल्लाह। हिकिड़े पीउ जा 5 पुट आहिनि, हिकिड़ो लखनि सां खेॾे थो त ॿियो वीचारो हिकिड़ो वेलो खाए थो त ॿियो बुखियो वेठो आहे। हे रब जी अता आहे, रब जा फैसला आहिनि। कंहिंखे घटि ॾिए, कंहिंखे वधीक ॾिए, कंहिंखे इल्म ॾिए, कंहिंखे अमल ॾिए, कंहिंखे हुस्न ॾिए, कंहिंखे मिठो आवाज़ ॾिए। इहा रब जी पंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं जंहिंखे ॾींदो आहे उन खां पुछंदो नाहे त राज़ी आहीं या नाराज़ आहीं। पर वाहिद ज़ात मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी, जंहिंखे अल्लाह ॾिए थो पर अल्लाह महबूब जी मर्ज़ी सां ॾिए थो। पुट इहो फ़र्क़ु आहे। असीं अल्लाह जा बाना आहियूं ऐं मदीने वारो साईं अल्लाह जो महबूब आहे। बानो माना नौकर, बानो माना दर्जो नौकर, खादिम। ॿुधायो त छा नौकर ऐं दोस्त पाण में बराबर थी सघनि था? दोस्त बि हिक लिमिट में हूंदो, पर महबूब जो मकाम दिल में अञा मथे हूंदो आहे। पुट ॻाल्हि सम्झण जी आहे। दोस्त जी जाइ पंहिंजी हूंदी, नौकर जी जाइ पंहिंजी हूंदी, पर महबूब जी जाइ पंहिंजी हूंदी। ॻाल्हि सम्झो था? साईं मियां अब्दुल अज़ीज़ साहब जे साम्हूं साईं जो दोस्त आहे, सैयद सगोरो दोस्त आहे, मनो साईं जो ख़िदमत में हाज़िरी वारो आहे। छा दोस्त ऐं नौकर पाण में बराबर थी सघंदा? हुन जी जाइ हुन पंहिंजी आहे, हुन जी जाइ पंहिंजी आहे। मुंहिंजा दोस्तो बिला तशबीह बिला मिसाल अल्लाह जा असीं सभु बाना आहियूं, सभु नौकर आहियूं दर्जा, ऐं मदीने वारो साईं अल्लाह जो महबूब आहे। अल्लाह ताला असांखे बि ॾिए थो, ॾिनो अथई, ॾेई रहियो आहे, ॾींदो, पर रब ॾींदो पंहिंजी मर्ज़ी सां, असांजी मर्ज़ी सां न। जे असां खां पुछे त तव्हांजी मर्ज़ी कहिड़ी आहे, छा खपई, चवंदे साईं हे खानपुर वारी देह त मूंखे ॾिजाए। जे अलाह पुछे चवंदासीं त हीअ शइ बि मूं वटि हुजे, हीअ शइ बि मूं वटि हुजे। असांजा ख़्याल वॾा आहिनि, पेट भरजण जा न आहिनि, ज़हन इंसान जा पुरबाश थियण वारा न आहिनि। अल्लाह हर कंहिंखे ॾिए थो पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़, कंहिंखे घटि कंहिंखे वधीक। पर हिते क़ुरान तो फरमाए वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, हबीब तोखे तुंहिंजो रब ॾींदो, पर एतिरो ॾींदो जो तूं पाण राज़ी थी वी। हर कंहिंखे पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदुसि, पर महबूब तोखे तुंहिंजी मर्ज़ी सां ॾींदुसि। पुट सम्झण जी ॻाल्हि आहे, ॾियण जा अंदाज़ जुदा हूंदा आहिनि। का शइ गणे ॾिबी आहे, का शइ तोरे ॾिबी आहे, का शइ कच्छे ॾिबी आहे, का शइ मापे ॾिबी आहे। कंहिंखे पैसा ॾींदो त तोरे ॾींदो? जवाब ॾियो, कीअं ॾींदो? गणे ॾींदो। पर कंहिंखे अन्न ॾियो त गणे न ॾींदो, पर अन्न तोरे ॾींदो। कंहिंखे प्लाट ॾियो, ज़मीन ॾियो
तो वह मापे ॾींदो, कच्छे ॾींदो, कपड़ो ॾियो कच्छे ॾींदो। हर शइ जे ॾियण जा अंदाज पंहिंजा हूंदा आहिनि। कुरान फरमाए थो वल सौफ योतीक, ऐं अलबत जल्द ॾींदो तोखे तुंहिंजो रब। महबूब कीअं ॾींदे, छा ॾींदे, केतिरो ॾींदे, घणे ॾींदे, तोरे ॾींदे, मापे ॾींदे, कीअं ॾींदे, तुंहिंजे ॾियण जो अंदाज़ छा हूंदो। रब फरमायो हबीब ईअं ॾींदुसि फतरदाज में तूं राज़ी थींदे, मुझा सोना जे में तू राजी थींदे। सुभान अल्लाह। हदीस कुदसिया रब्बे जुल जलाल फरमायो मिल्लदुनिल अर्श इला तहतिस सरा यतलुबून रदाई व अना अतलुब रदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अर्श मुअल्ला खां वठी तहतुस सरा ताईं 14 तबक आहिनि। या सारी मखलूक मु अल्लाह जी रज़ा ॻोल्हींदी आहे त उहो कमु कयूं जंहिंमें अल्लाह राज़ी थिए। व अना अतलुब रदाक या मुहम्मद, ए मुंहिंजा महबूब मां अल्लाह वरी तुंहिंजी रज़ा ॻोल्हींदो आहियां। इंसान चवनि अल्लाह राज़ी थिए, जिन चवनि अल्लाह राज़ी थिए, मलाइक चवनि अल्लाह राज़ी थिए, मखलूकात मौजूदात हर शइ चवे अल्लाह राज़ी थिए, ऐं अल्लाह फरमाए त उहो कमु कयां जंहिंमें मोहम्मद राज़ी थिए। फर्क़ु आहे या न आहे? अॼु के माण्हू बद मज़हब पैदा थिया आहिनि जेके चवंदा नबी असां वांगुरु, असां नबी जहिड़ा, नबी असां जहिड़ो। कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, हबीब चओ त मां तव्हां जहिड़ो बशर आहियां। इहा आयत पढ़ी माण्हुनि खे गुमराह कनि था ऐं माण्हुनि खे चवंदा नबी असां वांगुरु आहे। अड़े जे नबी असां जहिड़ो हुजे त नबी जो शान त ॿुध न, क़ुरान छा थो फरमाए। रब फरमाए थो हबीब सारी कायनात मुंहिंजी रज़ा ॻोल्हींदी आहे, मां रब तुंहिंजी रज़ा ॻोल्हींदो आहियां। जंहिंजी रज़ा रब ॻोल्हे छा तूं मूं जहिड़ो आहे? हे हेॾी वॾी जमायत बीठी आहे, हिकिड़ो को माण्हू अहिड़ो मूंखे ॾेखारियो जंहिंजे जिस्म जो पाछो न हुजे। जी ॻाल्हायो आहे? खानपुर सॼी जा माण्हू गॾु कयो, सॼे ज़िले दादू जा माण्हू गॾु कयो, सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू, अरब खां अजम ताईं, शर्क खां गरब ताईं, पंजनी खंडन जा माण्हू गॾु कयो, पर को बि हिकिड़ो माण्हू अहिड़ो न मिलंदव जंहिंजो पाछो न हुजे। इहा वाहिद ज़ात मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा जी आहे जंहिंजो पाछो ज़मीन ते न पवंदो। हा, जेकॾहिं वैरान ज़मीन ते पेर रखनि त वैरान पट आबाद थी वञनि। जेकॾहिं महबूब अचनि त हुजूर जे अचण सां माहौल खुशबूदार थी वञनि। मदीने वारे साईं जे बदन मां पघर निकिरे त पघर सां उहो सॼो सर वासजी वञे, हर पासे सुरहाण जी खुशबू थी वञे। ॿुधायो केरु आहे मुंहिंजे महबूब जहिड़ो? केरु आहे पूरी कायनात में मुंहिंजे दिलबर नबी जे मिसल ऐं मट इंसानी? कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप कर मेरे अली, इथे जा नहीं बोलण दी। रब तो फरमाए वल सौफ योतीक, ऐं जल्द ॾींदो तोखे, ॾींदो। पुट मूरे ध्यान कजो, तव्हां पढ़िया लिखिया समझल सुलझल माण्हू आहियो। ज़मान 3 क़िस्मनि जो आहे, ज़मान माज़ी, ज़मान हाल, ज़मान मुस्तक़बिल। माज़ी जेको गुज़री वियो, हाल जेको हींअर हले थो, मुस्तक़बिल जेको अचण वारो आहे। हाणे कंहिंखे का शइ ॾिबी आहे, का शइ ॾेई छॾिजे त चइबो मूं हीअ शइ ॾिनी, ॾियां थो, ज़मान हाल आहे। ॾींदुसि मुस्तक़बिल आहे। ॾिनमि, ॾेई छॾियमि, इहो माज़ी आहे। ॾियां थो, हाणे थो ॾियां, ज़मान हाल आहे। ॾींदुसि, अञा अॻिते ॾींदुसि।
हाणे हिन कुरान जे लफ्ज़न में रब फरमायो त वल सौफ युतीक ऐं जल्द तोखे ॾींदो। कहिड़ो ज़मान थियो? मुस्तक़बिल। ॾींदो यानी ईंदड़ वक़्त में ॾींदो। हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके महबूब तोखे माज़ी में ॾेई छॾियूं अथमि, ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हाणे ॾियां थो पियो, टियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तोखे अॻिते ॾींदुसि। जेके ॾिनमि रब तो फरमाए इन्ना आतोइना कल कौसर, हबीबा असां तोखे कौसर ॾेई छॾी। इहा शइ ॾेई छॾी आहे, माज़ी में ॾेई छॾी, तुंहिंजे हवाले करे छॾी। आतोइना का हबीबा असां तोखे ॾेई छॾी आहे। कौसर में जा मुराद नहर जन्नत जी, जंहिंजो पाणी माखीअ खां मिठो, खीर खां अछो, गड़न खां शफाफ, हिकिड़ो ढुक वात में पए त वरी उञ न लगे कॾहिं। उन जा प्याला एतिरा किनारे ते रखिया आहिनि जेतिरा आसमान जा तारा आहिनि। उहो कौसर मदीने वारे साईं खे रब ॾेई छॾियो आहे। ऐं कौसर जी ॿी माना जेका आम मुफ़स्सिरनि कई आहे त कौसर मजा मुराद खैर कसीर आहे। महबूब तोखे जा शइ ॾिनमि सा कसरत में घणाई में ॾिनमि, एतिरी ॾिनमि जेतिरी कंहिंखे न ॾिनमि जेतिरी तोखे ॾेई छॾियमि। मिसाल छा ॾिनई माज़ी में हुज़ूर खे, छा ॾिनई हिन आयत में मुस्तक़बिल जी ॻाल्हि आहे त वल सौफ युतीक तोखे ॾींदुसि, पर ॾिनुमि छा ॾिनुमि? आतईना कल कौसर, हबीब माज़ी में तोखे ॾेई छॾियुमि। छा ॾिनुमि? खैर कसीर ॾेई छॾियुमि। उहो खैर कसीर छा आहे? मुस्तफ़ा के हुस्न अहिड़ो ॾिनई जो सॼी काइनात जो हुस्न हिक पासे, मदीने वारे जो हुस्न अञा मथे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सारी दुनिया जा हसीन, सारी दुनिया जा जमील हिक पासे, पर मुझे लजपाल मोहम्मद करीम जो को मट को मिसल को सानी न तो थी सके। बराबर यूसुफ हसीन हुयो, अल्लाह जो नबी पैगंबर हसीन हुयो, पर यूसुफ के ॾिसण वारियुनि औरतुनि पंहिंजूं आङिरियूं कटियूं हुयूं। फलम्मा रअयनहु व अकबरनहु व क़त्तअन ऐदियहुन व कुलन हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा। जॾहिं मिस्र जे ज़ालुनि हज़रत यूसुफ जे हुस्न खे ॾिठो त आङिरियूं कटे वेठियूं, चवण लॻियूं अल्लाह जी पनाह, ही त बशर आहे ई न, ही त अल्लाह जो नूरी मलाइक आहे। हुस्न यूसुफ के ॾिसण वारियुनि पंहिंजूं आङिरियूं कटियूं, पर जन दिलबर मोहम्मद जे हुस्न के ॾिठो, उन्हनि पंहिंजा सिर बि कुर्बान करे छॾिया, जानियूं बि फिदा करे छॾियूं। अहिड़ो हुस्न मुंहिंजे हबीब जो। हज़रत मौला अली शेर खुदा फरमाए थो त मा रअयतु अहसन मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्लहु वला बअदहु क़त। फरमाए थो त हुजूर जहिड़ो न मूं अॻे ॾिठो न पोइ ॾिठो, अहिड़ो मुंहिंजे महबूब जो हसीन चेहरो। मता यब्द फिल लैलिल बहीम जबीनुहु, जेॾीमहिल रात जे ऊंदाहियुनि में महबूब जी पेशानी ज़ाहिर थींदी हुई त ऊंदाहियूं रातियूं रोशन थी वेंदियूं हुयूं। असां बि चवनि था जेॾीमहिल हुज़ूर खिलंदा हा, अॻियां ॾंद मुबारक महबूब जा ज़ाहिर थींदा हा, ऐं महबूब जे साम्हूं वारनि ॾंदनि में थोरी कुशादगी हुई, थोरी विथी हुई। ईअं सम्झंदासीं त इन इहा विथी ॼण नूर जी खिड़की आहे। हुज़ूर ॻाल्हाईंदा हा त महबूब जे ॾंदनि मां नूर निकिरंदो। यतलअलअ फिल जुदुर, भितियुनि जे अंदरि साहबनि जा पाछूला नज़र ईंदा हा, भितियूं दरो दीवार चिमकी पवंदियूं जेॾीमहिल हबीबनि जो हुस्न ज़ाहिर थींदो। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, ये गुलन में गुलाब नाहे, ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तुझो जवाब नाहे।
जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठायवां जी हशर जो उन ते हिसाब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगने में तुझो जवाब नाहे सुभान अल्लाह मिठा तुम्हारी मली हुआई सखा में सिजखा सजी हुआई सवाली खाली छॾियो हुजे तो ये लिखियो कंहिं किताब नाहे ओ सवाली खाली छॾियो हुजे तो ये लिखियो कंहिं किताब नाहे तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेके इनाम मदीने वारे के रब ॾेई छॾिया माज़ी में छा हुस्न अहिड़ो जो मुस्तफ़ा हुस्न में बेमिसाल इल्म अहिड़ो जो सारी दुनिया जे आलिमन जा इल्म गॾु कजन मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो इल्म अञा मथे आ जो रब फरमाए तो व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फदलुल्लाहि अलैक अज़ीमा मुंहिंजा महबूब जेकी तूं न ॼाणंदो आहीं उहो इल्म मूं रब तोखे पाण पढ़ाए छॾियो आहे कंहिंखे मास्टर पढ़ाईंदो कंहिंखे प्रोफेसर पढ़ाईंदो कंहिंखे लेक्चरार पढ़ाईंदो कंहिंखे मौलवी मुफ्ती पढ़ाईंदो पर मदीने वारे साईं खे पढ़ाइण वारो अल्लाह पाण छा पढ़ायईंस केतिरो पढ़ायईंस केतिरो इल्म ॾिनईंस रब फरमाए थो मालम तकुन तालम हबीब जाब शइ तूं न ॼाणंदो आहीं हर उहो इल्म मूं तोखे सेखारे छॾियो आहे हुजूर के अॻियन जो इल्म पोयन जो इल्म ज़ाहिर जो इल्म कुछ जो इल्म मदीने वारन जो इल्म मक्के वारन जो इल्म अरब अजम वारन जो इल्म पर दिलबर नबी के इन मजलिस जो भी रब इल्म ॾेई छॾियो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त क़यामत ताईं जेके ॿ पखी हीअं गॾिजी पर पर में मिलाए उॾामी हलंदा उन हर शइ जो इल्म अल्लाह मूंखे ॾेई छॾियो आहे सुभान अल्लाह इल्म एतिरो जो सारी दुनिया जे आलिमन जो उस्ताद मदीने वारो साईं आहे ऐसी तई जो जदीद मुहक्किक प्रोफेसर डॉक्टर यूनिवर्सिटियुनि में तखस्सुस करण वारा स्पेशलिस्ट उहे भी चवन था त असां खे जेकॾहिं रिसर्च जूं राहूं मिलन थियूं त मुस्तफा जे हदीसुनि मां अल्लाह जे क़ुरान मां अमेरिका जी यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो जो प्रोफेसर आहे एम्ब्रियोलॉजी में माहिर आहे यानी एम्ब्रियो में बच्चेदानी में ॿारड़ो कीअं ठहंदो आहे कहिड़नि मरहलनि में पानी जे कतरे मां रत कीअं ठहंदो रत मां गोश्त कीअं ठहंदो गोश्त में हॾ कीअं ठहंदा हॾ में वजूद कीअं ठहंदो अखियूं कीअं ठहंदियूं कन कीअं ठहंदा साइंस जी इन शाख खे एम्ब्रियोलॉजी चइबो आहे एम्ब्रियोलॉजी जो माहिर प्रोफेसर डॉक्टर आहे चए थो त मूं 20 साल तहक़ीक़ कई ॿार कीअं ठहंदो आहे पर जेॾी महिल क़ुरान जी हिकिड़ी आयत पढ़ियमि मुंहिंजी 20 सालनि जी तहक़ीक़ हिकु पासे क़ुरान मुंहिंजे तहक़ीक़ खां अञा लेटेस्ट हुयो सुभान अल्लाह फरमायो यखलुकुम फी बुतून उम्महातिकुम खल्कम मिन बाद खल्किन फी ज़ुलुमातिन सलास ओ अल्लाह वा जेको
जेको मां जे पेट में ऊंदाही जे टिन पर्दन में तव्हां जे वजूद के ठाहींदो आ डॉक्टर तो चवे उहे टे पर्दा हिकड़ो एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन ऐं टियों एब्डोमिनल वॉल ये टे पर्दा जेके मु तहकीक करे सचुन का बाद में तहकीक करे ऐसा साइंस के नुक्ते ते पहुंची आ कुरान बिन लफ्ज़न में हुआ शे अगे बुधाए छड़ी जदों मुझे हैरत जी इंतहा न रही जेडी मल मां एम्ब्रियोलॉजी में वडी तहकीक करे मु समझो त मां एड़ी खोज ना कई आ जंदी के खबर न हुंदी पर जेडी मल मु कुरान पढ़ियो त मुखे हैरत जी मुजी इंतहा न रही त नबी उम्मी जेको के आलिम वट मकतब मदरसे में न पढ़ियो हो अरब जे संगलाख धरती ते 1500 साल अग में मिठे मोहम्मद नबूवत जी दावा ऐलान फरमायो उन कुरान पढ़ी बुधायो वो कुरान एडो लेटेस्ट एडी साइंसी तशरीह कुरान में वो डॉक्टर म्यूरस बुकाई उन जो नालो आ चे तो त मु वरी वनी बाइबल पढ़ियो मु वनी इंजील पढ़ियो मु वनी तौरात जा पुराना नुस्खा पढ़िया चे तो मुखे डाढो अफसोस थियो त तौरात इंजील मुखे अनसाइंटिफिक डेटा दई खामोश थी वियो मुजी इंजील रहबरी न कई मुजी तौरात रहबरी न कई पर कुरान हिन जदीद तहकीक सा हम आहंग नजर आयो ओडी मल वो काफर वो ईसाई चवे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह वो चवे तो बराबर जे दुनिया जे जदीद इल्मन जो इमाम आहे त मिठो मोहम्मद करीम मुअर्ज पे कयो तो हुजूर के रब इल्म एड़ो दिनो तो सारी कायनात जा आलिम एक पासे डॉक्टर साइंसदान फिलोसोफर एक पासे साइकोलॉजी जा माहिर एक पासे मुझे दिलबर मोहम्मद जो इल्म सभनी का मथे वरी मदीने वाले साईं के गुफ्तार जी मिठास बराबर दाऊद अलैहिस्सलाम जो आवाज ॾाढो मिठो हो जेडी मल हिया ज़बूर शरीफ पढ़ंदो हो तो उडा मर्दड़ पखी बीही विंदा हा आवाज मिठो हुयुस पर खुदा जी जात जो कसम आ तो हुजूर जंजे आवाज में मदीने वाले साईं जे आवाज में एडी त मिठास हुई एडी त मिठास हुई जो दुश्मन भी चवंदा हा तो मोहम्मद जो आवाज ॾाढो मिठो आ काफर बुधंदा हा हिकड़ो आयत जो जुमलो बुधंदा हुया तो कलमो पढ़ी मुसलमान बणजी विंदा हुया सुभान अल्लाह तो फैल बिन अमिर दोसी कबीले दोस जो सरदार हुयो कबीले जो चंगो मुर्स हुयो उन्हें के खबर पई तो मक्के में मोहम्मद मुस्तफा नबूवत जो ऐलान कयो आयो हुजूर सा मिलन जेला अबू जहल के खबर पई ते सरदार कबीले जो इहो मुसलमान थियो तो सजो कबीलो ही मुसलमान थी विंदो अगवाटो दोस्त कबीले वाले रस्ते ते वनी बी रहो जेमल तुफैल अचे पियो तो उन सा वडे आओ भगत करे मिलियो उन के भाकुर पाए वठी आयो थी बाबा तू भी सरदार मां भी कौम जो सरदार सरदार सरदारन वट सुहन तू मुंह वट हली रह मुजी कचहरी में वे उन के पाण वट वठी आयो हिन अबू जहल जो ख्याल हो त मोहम्मद मुस्तफा जी गुफ्तगू न बुधी जे बुधंदो तो मुसलमान थी विंदो हिन के वठी पाण वट रहाई पो रात जो सजी रात वे कन भरीस अबा असा जे हिन मक्के जे शहर में हिकड़ो जादूगर पैदा थियो आ मोहम्मद उन जो नालो आ डाढो जादू तो जाने डाढो उन जे आवाज में मीठा जो नचे व सुभान अल्लाह दुश्मन भी मने पियो तो मोहम्मद जो आवाज मिठो आ जे पियो अबा ओ तुफैल मां तोके समझाया तो त तू इने मोहम्मद जी कचहरी में न वंजा इन जी गाल न बुझे जी बाबा मां सरदार आया चंगो मुर्स आया मां को चरियो ना आया जो पंजो बाणो दीन छडींदुस मुजा अब्बा डाडा पड़ डाडा बुतन जी पूजा करे विया मां पंजे दीन ते आया मां छो पंजो दीन छडींदुस जी बाबा तोके खबर ही ना है मोहम्मद तो डिठो ना है तने तो गालियों करी जे दिसंदे तो उन जी सूरत डाढी सोहणी आ उन जी गुफ्तार डाढी मिठी आ उन जो किरदार डाढो आला आ जेकरे तू दिसंदे त कलमो पढ़ी मुसलमान थी विंदे जी अबू जहल तू फिक्र न कर मां पंजो अबाणो दीन न छडींदुस
सजी रात इनके पट्टियों पढ़ाई सुबह थियो सवेल तुफैल पंजे बशरी हाजत जे ख्याल सा अजकल अटैच बाथरूम है न अरबन में यो दस्तूर ही न हुयो अरब पंजे जरूरत बशरी हाजत जे ला बाहर निकरंदा हा ही जी बाहर निकतो त हिकड़ी गली मजा मक्के जी गली मां गुजरे पियो ऐं उहा गली हुई जे में मुझे दिलबर मोहम्मद जो घर हुई हाय 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 सोने हबीब जो कखाओ घर ऐं रात जो वगड़ो हुजे मदीने वारा साईं अल्लाह जो कुरान पढ़न पिया यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंजीलल अजीजिर रहीम। सुभान अल्लाह। तुफैल जा कदम रुक जीव्या बीही रहियो कुरान ॿुधंदो रहियो अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रहिया जेडी मल तिलावत खत्म थिया ओडी मल रड़ करे चतो मिठड़े आवाज वारा बाहर त निकर जे तुझो आवाज हेडो मिठो आ त तुझी सूरत केडी सुणी हुंदी बाहर त निकर आ तोखे दिसण थो चाहिया हबीब बाहर निकता मुस्तफा जे मुखड़े ते नजर पई हसीनन जे सरदार जो पाक चेहरो दिठई ओडी मल तुफैल कदमन ते किरी चवे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबू जहल के खबर पई रोडंदो आयो तुफैल छा थी वी जी असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे नाल माही तेरे ओ लगियां दिल्लियां नाल अरबी तेरे लगियां दिल्लियां असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे। सुभान अल्लाह। रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना वाला दिल करे दी सजदा सजण नो दिल करे दी सजदा सजण नो असा सिर कदमा ते भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे। तुफैल चवे तो अबू जहल आ त दिल जो सौदो दिल पर नबी सा करे आयो सिर सजण जे हवाले करे आयो से ओ अबू जहल तो न सुञा तो आ तो वटुए अखियूं न हिन जो दिल पर नबी जो दर्शन करे सगी। सुभान अल्लाह। अबू जहल यारो अखियुनि खां अंधो मोहम्मद त चंड सां खिली खेॾंदो अबू जहल यारो अखियुनि खां अंधो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब के रब आवाज एड़ो दिनो जो सारी दुनिया जे आवाजन का मिठो आवाज हुजूर के सखावत एड़ी मिली जो सजी दुनिया जा सखी हिक पासे मुझो दिलबर नबी सभिनी खां वधीक सखी मा सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शय्यन क़त फ़क़ाल अल्लाह। पूरी जिंदगी हुजूर का जॾहिं बि जंहिं बि जा बि शइ घुरी हुजूर न करन चई जंहिं जा शइ घुरी उनखे उहा शइ मिली वई। सुभान अल्लाह।
पर उहा सखावत अज भी जारी आ। मुझे नबी जी सखावत अज भी बंद न थी आ। अज भी मदीने में हली दिस ओ खानपुर वारा रब तौफीक ॾेई त हिकड़ो भेरो हली मदीने वारे जो दर ॾिसी आ। सुभान अल्लाह। अजब सोने हबीब जे दर ते लखे झोलियूं झलियूं बीठा आहिनि। कंहिंखे बादशाहत थी मिले, कंहिंखे विलायत थी मिले, कंहिंखे दीन थो मिले, कंहिंखे दुनिया थी मिले। जो जेको सवाल खणी थो अचे उनखे उहा दौलत मिली थी वञे। सुभान अल्लाह। महबूब जी सखावत अज भी जारी आ। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब जे जाते बाबरकात के रब खजानन जो खजानची बनाए छड़ियो। दौलत एतरी नहीं जो साईं फरमाइन था इन्नमा अना कासिमुन व खाजिनुन वल्लाहु युती। अल्लाह जे खजानन जो खजानची मां मोहम्मद आया ऐं अल्लाह जे खजानन के वंडण वारो मां मोहम्मद करीम। अज भी जेका शे मिले थी ना, जेको टुकुर खाई तो मुझे मुस्तफा जे सदके तो मिले। जा शे तो के मिली आ, मिली रही आ, मुझे लजपाल नबी जे सदके मिली रही आ। ओ मिठा उन सोने जी सखावत अज भी जारी आ। पर को दिल सा झोली झलण वारो हुजे, को खैरात पिनण वारो हुजे, को सवाल करण वारो हुजे त अज भी मदीने वाले साईं जी उहा सखावत सारी कायनात में वंडजी रही आ। हां हजरत साईं हाजी अमीर बख्श अल्लाह सी उन जे मज़ार ते लख रहमतूं वसाए। हर साल बे साल वींदा हा हज ते, उम्रे ते। मुश्किल सा के साल गुसंदा हुयन त घणो वींदा हा। पो मानू चवंदा हा त सही हाजी साहब खुश नसीब आहे जो वरी वरी मदीने शरीफ तो वने। हिकड़े डी बाबा साईं जन जे कचहरी में वेठा हुजन, हाजी साहब वेठा हुजन ऐं बाबा साईं जन वेठा हुजन। पो हाजी अमीर बख्श जा उहे लफ्ज मुखे अज ते याद आहिनि। मां नंढो हुयुसि, साईं जन के अर्ज पियो करे त साईं असां जो जेकी वडड़ा हुंदा हा उहे जेंदो ऐं जेखरो फकीर उन्हनि जा असां मटियुन भरण वारा खातिम फकीर हुंदा हासी। असां के जेका ही दौलत मिली आ, कड़िया कड़िया मिलिया आहिनि, ही इज्जत मिली आ, ही एमपीए बणिया आहियूं, ही तव्हां बुजुर्गन जूं दुआऊं, ॿियो मदीने वारे साईं जे दर जी सखावत आ। सुभान अल्लाह। वनी झोली झलींदो आया, खैरात वठी ईंदो आया, ही मदीने वाले साईं दी खैरात। हाजी साहब जो वे लफ्ज मुके अज ते याद बीठा। साईं हिकड़ो तव्हां बुजुर्गन जूं दुआऊं आहिनि, अल्लाह वारन जूं निगाहूं आहिनि असां जे मथां, ॿियो मदीने वाले साईं जे दर जी खैरात आ। तो असां फकीरन के रब अमीर बणाए छॾियो आ। वो मिठा मदीने वाले साईं जी सखावत अज भी जारी आ। पर को खैरात वठण वारो हुजे न। रब फरमायो इन्ना आतोइना कल कौसर, हबीब असां तोखे कौसर ॾेई छॾियो आ, खैरे कसीर ॾेई छॾियो आ। दुनिया जा खजाना तो वट, आखिरत जा खजाना तो वट, जन्नत तुंहिंजे हथ में, जंहिंखे वणई जेका शइ ॾेई छॾी। हां सुभान अल्लाह। मदीने वाले साईं के रब मोजज़ा एतरा दिना जो सभिनी नबियन जा मोजज़ा एक पासे, मदीने वाले साईं जा मोजज़ा अञा। मदीने वाले साईं जो हलण मोजज़ो, ॻाल्हाइण त ॻाल्हाइण मोजज़ो, जे ॾिसण त ॾिसण मोजज़ो। मुजादा जे मदीने वाला साईं
हलने त महबूब जा जेके कदम धरती ते उहे कदम अर्श मुअल्ला जे मथां जे निहारनि जन अखियुनि सां इंसाननि खे ॾिसनि उन्हनि अखियुनि सां जिन्ननि मलाइकनि खे त ॾिसनि पर उन्हनि अखियुनि सां ख़ुद खुदा जो दीदार बि जेकॾहिं को मदीने में आशिक अचे तो हुजूर उन्हें के तो ॾिसनि पर जे खानपुर में हिते हिन मजलिस में आशिक वेठो हुजे हुजूर मदीना मां नज़र खणनि त हिननि आशिकनि खे बि अखियुनि सां ॾिस आहे ईमान साईं फरमाइनि था इन्नल्लाह ज़वाली अल अर्द अल्लाह ताला ज़मीन के सुकेड़े सोढ़ो करे सुसाए मुझे क्या इए कयो आ ये तरियत सरिया जो दाणो फइन्नी रायतुल अर्द मशारिकहा व मगारिबहा ज़मीन जा ओभर बि मां अखियुनि सां थो ॾिसां त ओलह बि अखियुनि सां थो ॾिसां धरती जी काशे मूंखां रब गुझी न चली आ जे मदीने वारा साईं नेण खणनि त तो आशिक के अॼु हिन मजलिस में बि अखियुनि सां ॾिसण वेठा आहे ईमान आहे अक़ीदो इन इल्मी बद मौती का इल्मी फिल हयात मुझो इल्म मुझे विसाल खां पोइ बि इएं हूंदो जीअं हींअर ज़ाहिरी हयाती में आहे ओ मिठा पो मदीने वाले साईं के रब उहे इनाम ॾिना जे न कंहिंखे मिलिया न मिली सघंदा इहे त ॾेई छॾी माज़ी में पर हिन आयत में रब फरमाए थो फल वल सौफ योतीक हबीब अञा तोखे अॻिते ॾींदुसि अञा त अॻिते ॾींदो साईं ही तोखे सरदारी ॾिनमि हे इल्म में अॻवाणी ॾिनमि हे तोखे ज़ाहिर बातिन जी बादशाही ॾिनमि इल्म अमल ॾिनमि इहे सभु नेमतूं त ॾेई छॾियमि पर अञा त अॻिते ॾींदो साईं हाय 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 महबूब अञा अहिड़ो ॾींदो साईं अहिड़ो एतिरो ॾींदो साईं फतरदा जो तूं राज़ी थी वेंदे जने क़यामत जो ॾियारो थींदो ऐं हशर जो मैदान हूंदो पूरी कायनात अल्लाह जे हुजूर में गॾु हूंदी तमाम हूंदो मां बि हूंदुसि वकील वज़ीर अमीर मुशीर वज़ीर नकीर जेकी बि बादशाह ताजर तवंगर दुनियादार हुकुमरान सभु अल्लाह जे बारगाह में हूंदा नबी हूंदा वली हूंदा सिद्दीक हूंदा शहीद हूंदा पूरी मखलूकात गॾु हूंदी ऐं अल्लाह सॾु कंदो या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब के सॾु थींदो अल्लाह सॾींदो ऐं हदीस पाक में अचे थो त मुंहिंजा सुहिणा हबीब ओॾी महिल जेॾी महिल अल्लाह जो सॾु मिलंदो त हुज़ूर अर्ज़ कंदा लब्बैक रब व सादैक मां हाज़िर आहियां ए मुंहिंजा पालणहार मां हाज़िर आहियां मां जीव करे आयुसि जेॾी महिल लब्बैक चवंदा पोइ रिवायत में अचे थो त मुंहिंजा सुहिणा हबीब पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखंदा हुजूर सिर सजदे में रखंदा ऐं मदीने वारा साईं रोअण शुरू कंदा एतिरो रोअंदा जो साईं जन जे अखियुनि जा लुड़क महशर जे धरती ते किरंदा ऐं हुजूर जे सुॾकारनि जो आवाज़ दुनिया वारा ॿुधंदा अल्लाह जो महबूब रोअण लॻंदो त रब जे तरफ़ां आवाज़ थींदो या मुहम्मद इरफा रासक ए मुंहिंजा महबूब पंहिंजो मुखड़ो त ॾेखार महबूब सिर सजदे में न रख पंहिंजो चेहरो त मथे कर ए मुंहिंजा महबूब अॼु तुंहिंजे रोअण जो ॾिहाड़ो न आहे अॼु तुंहिंजे खिलण जो ॾिहाड़ो आहे अॼु उहो वाइदे जो ॾिहाड़ो आहे वल सौफ योतीक रब्बुक फतरदा अॼु तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं पाण राज़ी थी वेंदे ओ मुंहिंजा सोना अॼु तुंहिंजे रोअण जो ॾिहाड़ो न आहे अॼु सिर मुबारक मथे खण इरफा रासक पंहिंजो सिर मुबारक मथे खण इशफा तुशफा सल तोत घुरंदो वञ मां ॾींदो वञा तूं चवंदो वञ मां ॿुधंदो वञा
तू सिफारिश कंदो वञ मां क़बूल कंदो वञा हबीब चओ अॼु छा घुर्जई छा खपई महबूब रो न रोंदड़ खे जीअं परचाइबो आहे न अल्लाह ताला मदीने वारे साईं खे परचाए चवंदो महबूब अॼु तुंहिंजे रोअण जो ॾींहुं न आहे अॼु तोखे राज़ी करण जो तोखे खिलाइण जो ॾियारो आहे घुर जेको चवंदे सो ॾींदोसीं ओडी मल मदीने वारा साईं खानपुर वारो कन खोलियो ओडी मल हुजूर छा चवंदा छा अर्ज कंदा न ओडी मल हसन हुसैन जी यादगिरी हुंदी न फातिमा ज़हरा जे ला अर्ज कंदा न पंहिंजे के रिश्तेदार जे ला चवंदा पर ओडी मल अर्ज कंदा रब उम्मती 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 या अल्लाह मुझी उम्मत मुझी मुझी उम्मत मुझी उम्मत ए मुझा मौला ये भी न चवंदा त मूंखे उम्मत बख्शे दे उम्मत बचाए दे न रुगे ये चवंदा उम्मती 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 पुट हेरे ध्यान कजो जीअं न खुदा ख़ैर करे अल्लाह पनाह में रखे के घर के बाहि लगी पवे ऐं बचड़ो सड़े पियो त मां छा चवंदी ओ मुंहिंजो बच्चो हाय मुंहिंजो बच्चो अल्लाह मुंहिंजो बच्चो ईअं न चवंदी मुंहिंजे बच्चे खे बचायो ॿाहिरि कढो न इहे लफ़्ज़ चवण जी बि उन वटि मोहलत न हूंदी चवंदी अल्लाह मुंहिंजो बच्चो हाय मुंहिंजो बच्चो मुंहिंजो बच्चो क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं हौलनाक ॾिहाड़ो हूंदो नबी कंबदा बीठा नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला ग़ैरी हर नबी चवंदो मूंखे मुंहिंजो सिर जी लगी आहे वञो मां तव्हांजी मदद नथो करे सघां उन हैबतनाक ॾिहाड़े में मदीने वारो चवंदो उम्मती 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 या अल्लाह मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत मुंहिंजी रब फरमाइंदो इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसुक हबीब उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी करे छॾींदासीं तोखे ॾुखारो न छॾींदासीं हबीब चओ उम्मत जे लाइ जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं ओ मदनी जाम मिठो पारियो कारींदो असांजो तार मां बेड़ो तारींदो मदनी जाम मिठो हे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो यदा मलाइक मोहम्मद के सुध ॾींदो अदा ओ बुधण साण बाज़ारल ईंदो अदा उम्मती उम्मती करे पियो पुकारींदो मदनी जाम मिठो पारियो कारींदो अरबी जाम अछो पारियो कारींदो असांजो तार मां बेड़ो तारींदो मदनी जाम मिठो ओ मिठा वो ॾियारो रब फरमाईंदो हबीब अॼु तोखे मां रब राज़ी कंदुसि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सिर मुबारक सजदे मां मथे खणी चवंदा मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत अल्लाह फरमाइंदो हबीब तुंहिंजी उम्मत जे बारे में तोखे ॾुखारो न छॾिबो चओ छा थो चवी पोइ जंहिंजी मदीने वारा साईं शफ़ाअत कंदा उन्हनि जे लाइ जन्नत जा दर खुली वेंदा जंहिंखे हुज़ूर चाहींदा उहो जन्नत ॾे वेंदो पोइ खानपुर वारो तव्हां छा था तव्हांखे महबूब जी शफ़ाअत खपे या न खपे मथे मथे हथ खणो साईं जन जी शफ़ाअत खपे महबूब जी जेकॾहिं तोखे शफ़ाअत महबूब जी घुर्जे त पोइ अॼु कुझु तोखे बि करणो पवंदो पाणे ईंदुमि होत पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां मता चए बलोच त कमीणीअ मां की न थियो ओ बेटा कुर्ब त साईं करीम कंदा पर असांखे बि विख वधाइणी पवंदी अॼु असांखे बि हुज़ूर जे दर जी ग़ुलामी हासिल करणी पवंदी हुज़ूर जी इत्तबा ऐं ताबेदारी करणी पवंदी महबूब जी फर्मा बरदारी करणी पवंदी छो त जन ॼाणी वाणी हुज़ूर जी ज़ात खे रंजायो
क़यामत जे ॾिहाड़े हुजूर जी शफ़ाअत खां महरूम रहिजी वेंदा। ॿुधो मां तव्हांखे हदीस तो ॿुधायां। साईं फरमाइनि था मन दय्य सुन्नती हुर्रिम अलैहि शफाअती, जे माण्हू ॼाणी वाणी मुंहिंजी सुन्नत खे ज़ायो करे छॾियो उहो मुंहिंजी शफ़ाअत खां महरूम रहिजी वेंदो। हुर्रिम महरूम थी वेंदो। अला शफाअती मुंहिंजी शफ़ाअत खां महरूम रहिजी वेंदो जेको ॼाणी वाणी मुंहिंजी सुन्नत खे ज़ायो कंदो। ओ मिठा पोइ ॾे ख़बर महबूब जी सुन्नत के ज़ायो कंदे या सुन्नत ते अमल कंदे? जवाब दे। सुन्नत ते अमल कंदे या सुन्नत के ज़ायो कंदे? अमल कंदे। पोइ निमाज पढ़ण मदीने वारे साईं जी सुन्नत, रोज़ो रखण मुंहिंजे नबी जी सुन्नत, मस्जिद ॾे विखूं भरण मुंहिंजे महबूब जी सुन्नत, सुहारी रखण मुंहिंजे दिलबर नबी जी सुन्नत आहे। अल्लाह जो ज़िक्र करण, क़ुरान जी तिलावत करण, ख़ैर ख़ैरात करण मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। जेकॾहिं महबूब जे सुन्नत ते हलंदे त हबीब जे शफ़ाअत जो हक़दार बणिजी वञे। हज़रत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह सैयद हो, सफ़र में वियो, पोइ फर्ज़ पढ़ी थकल हो, उजागो हुयो, सुन्नत पढ़ी न सघियो, सुम्ही अञा अख लगी त मदीने वारे साईं जो दीदार थियसि। साईं जन फरमायो त बच्चा तू मुंहिंजो सैयद, मुंहिंजो बच्चो, मुंहिंजो अहल बैत, जे तव्हां अहल बैत मुंहिंजे सुन्नतुनि ते अमल न कंदो त भला केरु मुंहिंजे सुन्नत ते अमल कंदो? जे तव्हां मुंहिंजा बच्चा, मुंहिंजी आल, तव्हां मुंहिंजे सुन्नत ते न अमल कंदो त पोइ केरु मुंहिंजी सुन्नत ते अमल कंदो? वठी रुनो, दाह करे रुनो ऐं रोंदो उथियो त अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया। चई मां वाइदो थो कयां अॼु खां वठी वरी सुन्नत न छॾींदुसि। जो महबूब ॾोरा पोइ ॾिनो त तव्हां मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा आले रसूल, तव्हां सुन्नत ते अमल न कंदो त पोइ ॿियो केरु अमल कंदो? पोइ मिठा त महबूब जी सुन्नत ते अमल करणो आहे, सोणे नबी जी फर्मा बरदारी करणी आहे, महबूब जो इत्तबा ऐं ताबेदारी करणी आहे। मस्जिद सां दिलि लाए, क़ुरान सां दिलि लाए, महबूब जे फरमान खे हीअं ते लिख, उन ते अमल कर त ख़ुदा जो कसम तुंहिंजी दुनिया बि आबाद, तुंहिंजी आख़िरत बि आबाद। सखी जे दर जा कुत्ता बि ठावल हूंदा आहिनि। मदीने वारो साईं सखियुनि खां वॾो सखी आहे। जे उन जो दर वठंदे ख़ुदा जो कसम कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे। अल्लाह तुंहिंजी इज़त वधाईंदो, तुंहिंजो माल वधाईंदो, तुंहिंजी रोज़ी में बरकतूं पवंदियूं। ओ मिठा मदीने वारे साईं जो सच्चो आशिक थी वञ। ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण, हीअ निमाज़ रुॻे मर्दनि ते फर्ज़ न आहे पर औरतुनि जे मथां बि फर्ज़ आहे, न्याणियुनि जे मथां बि फर्ज़ आहे, पुटनि जे मथां बि फर्ज़ आहे। सोना हबीब पंहिंजी न्याणी जन्नत जी मालिकियाणी सैयदा फातिमा तो ज़हरा अचे थी त साईं फरमाइनि था पुट फातिमा हे छा हार पाई आई? या रसूल अल्लाह ही तोहफे में हदीए में हार मिलियो आहे, पाए आई आहियां। साईं फरमाइनि था पुट फातिमा इहो सोन जो हार पाए तुंहिंजे बाबे जे अॻियां न अच। ए फातिमा अमलनि सालिहनि जो हार पाए आ त तुंहिंजो बाबो मोहम्मद राज़ी थिए। फातिमा दुनिया जे हारनि सां तुंहिंजो बाबो ख़ुशि न थींदो, तूं अमलनि सालिहनि जो हार पाए आ। या फातिमा तू एमली फअक्सर सुजूद, ए फातिमा अमल कर, अमल कर ऐं घणा सजदा कर त अल्लाह जी रहमत तुते वसे। जॾहिं इहा नसीहत पंहिंजे प्यारे बाबा साईं जन खां ॿुधी आहे त सैयदा पूरी बकिया ज़िंदगी कॾहिं खिली न आहे, हर वक़्तु रोंदी रहंदी हुई, पूरी जिंदगी रोंदी रही। मुंहिंजा दोस्तो सियारे जी डिघी रात ईंदी ही, सियारे जी डिघी रात ओॾी महिल ॿ रकातूं नफ़िल निमाज़ जोटींदी हुई त पहिरीं रकात में 30 सिपारा क़ुरान जा पूरा थी वेंदा। हिकिड़ी रकात में मथो बिलाल फजर जी अज़ान चवंदो, पोइ रोई चवंदी मुंहिंजा मौला रात केतिरी नंढड़ी कई अथई, कुझु त रात खे वॾो करी हा त मुहम्मद जी न्याणी 2 रकातूं पढ़ी दिलि ठारे हा। मुंहिंजूं 2 रकातूं पूरियूं न थियूं, रात कीअं पूरी थी वई? ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण, तुंहिंजे लाइ आइडियल ज़िंदगी आहे सैयदा फातिमा तो ज़हरा जी। कीअं इबादत कयई, कीअं अल्लाह जे हुज़ूर में सजदा कयई। ओ मुंहिंजा भाइरो, ओ मुंहिंजूं भेनरूं, अल्लाह जे दर ते झुकी वञो, अमल सालिह कयो, नेकी जे रस्ते ते हलो त मदीने वारे साईं जी ज़ात बि राज़ी त ख़ुद ख़ुदा बि राज़ी। जेकी नमाज न पढ़ंदा आहियो वाइदो कयो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं। मथे मथे हथ खणो, 5 वक्त नमाज पढ़ो,
अल्लाह जो जिक्र कयो, कुरान सां मोहब्बत रखो, नेकी जे रस्ते ते हलो। ऐं जेकरे मदीने वारे साईं के राज़ी करण चाहियो था त हे मीलाद जो महीनो आहे। केड़ो महीनो आहे? मीलाद जो महीनो आहे। ऐं सोने हबीब जे अचण जी खुशी मल्हायो। महबूब जो मीलाद हर नंढो वडो सगीर कबीर महबूब जो मीलाद मल्हाए। हिकड़े वलीअ सगोरे मदीने वारे साईं जी ज़ियारत थी। हबीबन जो जलवो ॾिठई। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, जॾहिं रबीउल अव्वल जो महीनो अचे थो त माण्हू तव्हां जे अचण जूं वॾियूं ख़ुशियूं था मल्हाइनि, जश्न था मल्हाइनि, मीलाद था मल्हाइनि। या रसूल अल्लाह, इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी? इहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि आहे? हबीबन करीमन फरमायो त मन फरिह बिना फरिहना बे, जेको असां जे अचण ते ख़ुशि आहे असां बि उन सां ख़ुशि आहियूं। जेको असां जे अचण ते ख़ुशी मल्हाए थो असां बि उन सां ख़ुशि आहियूं। ओ मिठा, पोइ मदीने वारे साईं जे मीलाद जी ख़ुशी कहिड़ा कहिड़ा मल्हाईंदो? अल्लाह साईं हाजी अमीर बख्श जे रूह ते लखें रहमतूं वसाए। 12 रबीउल अव्वल वॾो मीलाद कंदो हुयो। ऐं मूंखे उम्मीद आहे त सदन साहिबजादा कंदा आहियो। अल्लाह साईं वधीक हिम्मत ॾींदो, अञा बि अल्लाह साईं वधीक हिम्मत ॾींदो। ऐं वॾो धाम धूम सां उर्स कंदा हुया। बाक़ाइदे सां जीअं मीलाद थिए ईअं मीलाद मल्हाईंदा हुया। अल्लाह साईं उन्हनि जे पोयर खे बि उहा तौफ़ीक़ ॾींदो जो पंहिंजे वॾनि जी उहा रीत पारींदा ईंदा, पंहिंजे वॾनि वारी उहा सुन्नत ऐं शरीयत ऐं दीन वारो रस्तो वठियूं ईंदा। इंशा अल्लाह ही अंगण अल्लाह कंदो आबाद हूंदा। रब कंदो हिन अंगणनि ते ख़ुदा जूं रहमतूं वसंदियूं। ऐं हिन मस्जिद में मुंहिंजा मुर्शिद करीम 40 साल हिन ॻोठ में रहिया। 40 साल हिन ॻोठ में हज़रत साईं रहिया हुया। सुभान अल्लाह। मुंहिंजो ॼमण बि हिते कमरो हूंदो, हिते मुंहिंजो ॼमण बि हिते थियो। सुभान अल्लाह। ऐं हर महीने 11 जो जलसो जॾहिं थींदो हुयो त माशाअल्लाह फ़कीरनि जूं टोलियूं ज़िक्र जूं धूम धड़ी हूंदी हुई। अल्लाह जा जज़्बा। साईं हाफ़िज़ निज़ामुद्दीन मुंहिंजो उस्ताद हुयो। साईं हाफ़िज़ निज़ामुद्दीन जूणे जो मूंखे क़ुरान उन पढ़ायो। जज़्बो थियुसि हिकिड़े ॾिहाड़े, हितों जो हुयो बुहारो खयईं, हितों आके खां खानपुर ताईं सॼो पट बुहारी, रस्तो बुहारी। सुभान अल्लाह। साहब हे छा थो करी? चे मुंहिंजे मुर्शिद जा महिमान ईंदा, मां हे रस्तो थो साफ़ कयां। फ़कीर हिकिड़े ॾींहुं जज़्बे में, हाफ़िज़ साईं जज़्बे में मस्त थी वियो, बिल्कुल बेहोश थी वियो हलियो। जीअं जज़्बे में ॿाहिरि निकितो गॾह नज़र आयुसि। उन गॾह खे भाकुर विधी खॾ हुई पियो। चे हल तोखे वेंचारिया, तूं बि मुस्लमान थी, तूं बि निमाज़ पढ़। माण्हू चयो हाफ़िज़ साहब हे कंहिंखे वरितो थी? चई हिन खे चवंदो निमाज़ पढ़े न। अल्लाह अकबर कबीरा। केॾा उहे सादा इंसान हुया, केॾा उहे अज़ीम इंसान हुया, ऐं केॾियूं उन्हनि जूं दिलियूं पाकीज़ा हुयूं। चाहींदा हुआ त हर जान मुंहिंजे रब जे दर ते झुके। उन्हनि जो ख़ुलूसे दिल हुयो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह कंदो त उहे ज़िक्र वारा वरी के हिते रौनकूं थींदियूं। अल्लाह कंदो उहे ज़िक्र वारा मांडाणा वरी मचंदा। अल्लाह जी तवार थींदी। मदीने वारे साईं जे मोहब्बत ऐं इश्क जूं ॻाल्हियूं थींदियूं। ख़ुदा जूं रहमतूं वसंदियूं, बरकतूं वसंदियूं। हज़रत साईं क़िबला साईं जन सां हाजी इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह जी वॾी मोहब्बत हूंदी हुई। हज़रत साईं जन फरमाईंदा हा त हाजी इमाम बख्श जी मोहब्बत जा वाक़िया जेकॾहिं मां किताब लिखियां त किताब भरिजी वञे, एतिरी हुनजी मोहब्बत हूंदी हुई। हज़रत साईं जन सां वालिहाना मोहब्बत रखंदो हुयो। पोइ चवंदो होसीं तव्हांजे मोहब्बत ऐं तव्हांजे सोबत जे करे असांखे हे रंग दीन जो बि लॻो आहे, दुनिया जो बि लॻो। जेॾीमहिल हीअ कुल्हे ते पटको ॿधी ॿाहिरि निकिरंदो हो त माण्हू ईअं न सम्झंदा हुआ त को रिटायर सूबेदार आहे या को पंहिंजो वॾेरो थो अचे। ईअं लॻंदो ॼण को आलिम या को पीर या को बुज़ुर्ग थो अचे। ऐं जंहिं ॾींहं ते हज़रत साईं इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह विसाल कयो, उन ॾींहं ते हज़रत क़िबला आलम जन मुंहिंजे मुर्शिदन करीमन फरमायो त अॼु हाजी इमाम बख्श खे अल्लाह ताला विलायत जो ताज पहिरायो आहे। विलायत ॾेई पोइ दुनिया तां। सुभान अल्लाह।
अल्लाह वारन जी निस्बत खुदा वारन सा मोहब्बत जे करे रब उनन के रंग लाता वो मिठा अल्लाह करे ये निस्बतूं जुड़ियल रहन ये मोहब्बतूं कायम रहन अल्लाह ताला जल्ल शानु शाल हिन अंगणन के आबाद रखे रब करीम जेकी असा गड थियायूं असा सभनी के मदीने वाले साईं जे सुन्नत शरीयत ते अमल जी तौफीक नसीब फरमाए रब करीम शाल मदीने वाले साईं जो सच्चो आशिक बनाए हुजूर जे गुलामी में शल हयाती जा पसा पूरा थियन वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात राजी थी या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा कर्ज वारनि जा कर्ज लाह बीमारन के शिफाए कामिला नसीब कर ये मुझा मौला पंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ए बरकतूं नाज़िल फरमा ये मुझा मौला हाजी इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते लख रहमतूं वसा हाजी अमीर बख्श जे मज़ार ते करोड़ रहमतूं वसा ये मुझा मौला उनन जे बच्चन के दीन सुन्नत ए शरीयत जो जज्बो अता कर ये मुझा मौला मोहतरम अब्दुल अजीज जे इज्जतुन के वधा ए मुझा मौला हिन के अमीरन में अमीर बना हिन के फकीरन में फकीर बना हिन जी दीन में दुनिया में मुझा मौला तरक्कियों अता करीस ए मुझा मौला ही उताक ही नंगर खानो ए मुझा मौला ही नंगर क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमा पंहिंजे हबीब जे सदके हिन ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं वसा ए मुझा मौला हिन मजमे ते पंहिंजूं निगाहे इनायत ऐं पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा ए मुझा मौला असां सभिनी खे मदीने वारे साईं जो दीदार नसीब कर इश्क ऐं अदब सां हबीबन जे दर जी हाज़िरी नसीब कर ए मुझा मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद सभिनी दोस्तन के लख लख मुबारक हुजन सभई दोस्त पंजी पंजी जाइ ते टोला ठाहे वेहो मीलाद मुस्तफा जो लंगर तव्हां खे